लाड़काने दादू ऐं कंबर शहदादकोट में बिजली बहाल थी वई। लाड़काने दादू ऐं कंबर शहदादकोट में 4 ॾींहनि खां बंदि पियल बिजली बहाल थी वई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी लाड़काने भरपासे वारनि शहरनि में बिजली जी बंदिश जो नोटिस वरितो हो, जंहिं बाद अॻूणे सदर जे हिदायते सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख गड़ी यासीन पहुची बहाली वारे कम जी निगरानी कई। उन मौके ते सूबाई वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ट्रांसमिशन लाइन जा पोल किरण सबबि बिजली जी सप्लाई में ख़राबी थी वई आहे। इम्तियाज़ शेख चयो त लाड़काने दादू ऐं ॿियनि ज़िलनि में बिजली जो निज़ाम मुतासिर थी वियो आहे। कम जारी आहे। उमीद आहे त शाम ताईं समूरनि ज़िलनि जी बिजली बहाल थी वेंदी। लाड़काने में तेज़ बरसातनि ऐं मिटी जे तूफ़ान सबबि 4 ॾींहं खां बिजली जी फराहमी मुअतल थी हुई ऐं जंहिं सबबि शहरी सख़्त गर्मी में मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर हुआ। जॾहिं त नसीराबाद कंबर शहदादकोट ऐं महड़ में गर्मी सतायल शहरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरा पिणु कया विया।